साहिब पंहिंजी वाणी में चवनि था, कर बंदे तू बंदगी, बंदे तू बंदगी, सभई चओ, कर बंदे तू बंदगी, कर बंदे तू बंदगी। चवनि था बंदगी कर, केस ताणी कर, जिचर घट में सार, जिचर घट में साह, जिन जेस ताणी तुंहिंजे अंदर प्राण हलन था, घट में श्वास हले थी, साह हले तो, तेस ताणी भक्ति कर। चओ हरे राम। दम न बिरथा जाए, श्वास हिकड़ी भी व्यर्थ न वञे। केड़ी ख़बर केॾी महिल अंतिम श्वास हुजे त ऐं मुख में प्रभु जो नाम याद न अचे त। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। भगवान चवनि था कि मूंखे सभिनीनि खां वधीक उहे प्रिय आहिनि जेके मुंहिंजी भक्ति कंदा आहिनि ऐं उनजो प्रचार कंदा आहिनि। अच्छा प्रभु तव्हांखे ठीकु आहे, सभिनीनि खां वधीक इहे प्रिय आहिनि, तव्हांखे केरु प्रिय कोन्हे? कोई ईअं बि त हूंदो कि तव्हांखे जेको नापसंद हुजे, तव्हांखे न वणंदो हुजे, या हुनजो स्वभाव तव्हांखे न वणंदो हुजे। त भगवान चवनि था मूंखे केवल अहंकारी स्वभाव मनुष्य न वणंदो आहे। जेके अहंकार कंदा आहिनि, थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते हे कमु मां कयो, हे कमु मां कयो, मां न हुजां हे कमु न थिए, उहे अहंकारी मूंखे न वणंदा आहिनि। कमाल आहे, कई ॼणा ख़बर अथव इन ॻाल्हि जो अहंकार कंदा आहिनि कि मां अहंकार ई न कंदो आहियां। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। इन ॻाल्हि जो अहंकार कि मां अहंकार ई नथो कयां, मां कोई अहंकार थोड़ी कंदो आहियां। पर गुरु नानक देव महाराज जन पंहिंजी वाणी में चवनि था कि जेके अहंकार कंदा आहिनि उहो पंहिंजे अहंकार जे हेठि अची हे जीवन जेको आहे व्यर्थ गंवाए छॾींदा आहिनि। पंहिंजे अहंकार जे हेठां ई अची करे। असां अगरि सत्संगी आहियूं, भगवान जी भक्ति करण जे लाइ समय बि कढूं था, त ध्यानु रखूं कि भाई अहंकार न कयूं, कंहिं बि ॻाल्हि जो अहंकार न कयूं। जे अगरि कयूं था थी तो वञे त भगवान खे प्रार्थना कयूं, प्रभु रक्षा कर, दया कर, मेहर कर, तूं कृपा कर, बचाए वठ।